जावेद उस्मान बिजराणी जी रिपोर्ट मूजिब करमपुर नगर नापुर कोट थाणे जी हद इंडस हाईवे शेख वाही वट क्रैश सां भरियल 10 व्हीलर ट्रक पलटी थियण जे नतीजे में ट्रक ड्राइवर डेरा गाज़ी खान वासी पी पुट फिदा हुसैन और मोहम्मद आमिर शदीद ज़ख्मी थी पिया। इलाक़े वासी वाक़े वारे हंध पहुंची पलटी थियल 10 व्हीलर ट्रक मां ज़ख्मीन के ॿाहिरि कढी इलाज ला करमपुर लाड़ो जे निजी अस्पताल मुंतकिल कयो। इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ ट्रक हादसे जे ज़ख्मीन के शिकारपुर अस्पताल रेफर कयो वियो। हादसे जो निशानो बणियल 10 व्हीलर ट्रक हादसे वारे हंध पियल आहे। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।